अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारा जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवाजी समातुन में मां खे भलीकार कयां थो। सामीन जाम शोरो में सिंध एक्शन कमेटी पारा पीडा ऑर्डिनेंस जो मुद्दो ख़त्म थियण खां पोइ जी सूरत-हाल ते सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठ इजलास घुरायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौम जमायतनि जे अॻवाननि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में एसयूपी सदर सैयद जलाल महमूद शाह, जीएस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो, अवामी तहरीक जे सदर रसूल बख्श ख़ासकेली चयो त सिंध एक्शन कमेटी जी शानदार जदोजहद सबबि वफ़ाक़ पीडा ऑर्डिनेंस जो मुद्दो न वधाए सघी आहे ऐं ऑर्डिनेंस ख़त्म थी चुको आहे, पर उन बावजूद भी सिंध एक्शन कमेटी सम्झे थी त अञा ताईं उहे ख़ुदशा मौजूद आहिनि त वफ़ाक़ ॿीहर सिंध ऐं बलोचिस्तान जे सामूंडी ॿेटनि ते कब्ज़े जी नियत बरक़रार रखे वेठो आहे। उन करे उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त सिंध एक्शन कमेटी जो प्लेटफॉर्म सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ जदोजहद जे लाइ क़ाइमु रहंदो। अमीन इन प्रेस कॉन्फ्रेंस जी समूरी कार्रवाई अवां जी समातुन आॾो पेश करे रहिया आहियूं। जामशोर जा साफ़ी भाइरो, अस्सलाम वालेकुम। जीएस सब खां पहिरीं आउं सिंध एक्शन कमेटी उन्हनि जी क़यादत तरफ़ां अवां सभिनी साफ़ी भाउरनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके हिन प्रेस कॉन्फ्रेंस में शरीक थिया आहियो। असीं उन्हनि मीडिया हाउस उन्हनि जे नुमाइंदनि जा थोराइता आहियूं जेके सिंध जे क़ौमी मसइलनि ते हर वक़्तु मुतहरिक रहनि था ऐं उन इशूज़ खे भरपूर कवरेज ॾियनि था। अॼु असीं हिते अहिड़े ई सिंध जे हिकु क़ौमी इशू ते प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। असांखे यकीन आहे त अवां पंहिंजो ईमानदाराना साफ़ती किरदारु अदा कंदे उनखे घुर्बल कवरेज ॾींदा ऐं असांजो पैगाम अवाम तोड़े हुकुमराननि ताईं पहुचाईंदा। सिंध एक्शन कमेटीअ जो सबराई इजलास अॼु मुंहिंजी सदारत में जीएम सद एडिफिस जामशोर में थी गुज़रियो, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली, जीएस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो साहब, सिंध तरक्की पसंद पार्टीअ जे अॻवान ओत ख़ान गाॾई साहब, अवामी जमहूरी पार्टी जे सदर करम मसान साहब वेठा आहिनि, करम मसान साहब, जीएस सिंध क़ौमी महाज जे मोहम्मद असलम खैरपुरी ऐं पोरियत मज़ाहिमत जे मरकज़ी अॻवान मसरूर शाह, जिस्कम अॻवान दीदार शाम ऐं जीएस सिंध क़ौमी पार्टीअ जे अॻवान हाला रतड़, नेशनल पार्टीअ जे अॻवान तालिब जकफरू ऐं सिंध यूनाइटेड पार्टीअ जे अॻवान रोशन अली बुर्ड़ो, नूर नबी राहूजो, नवाज़ शाह बाडाई, निसार लगारी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सिंध जे सामूंडी ॿेटनि ते पीडा ऑर्डिनेंस ज़रिए वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जो जाइज़ो वरितो वियो, जंहिंमें इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त सिंध एक्शन कमेटीअ जे शानदार जदोजहद सबबि वफ़ाक़ पीडा ऑर्डिनेंस जो मुद्दो वधाए न सघियो आहे। ऑर्डिनेंस ख़त्म थी चुको आहे, पर उन बावजूद बि सिंध एक्शन कमेटी सम्झे थी त अञा ताईं इहे ख़दशा मौजूदु आहिनि त वफ़ाक़ ॿीहर सिंध बलोचिस्तान जे सामूंडी ॿेटनि ते कब्ज़े जी नियत बरक़रार रखी वेठो आहे। उन करे इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त सिंध एक्शन कमेटी जो प्लेटफॉर्म सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ जदोजहद लाइ क़ाइमु रहंदो, जंहिं प्लेटफॉर्म तहत सिंध जे सामूंडी ॿेटनि, सिंध जे वसीलनि, सिंध जी ज़मीनुनि ते वाला ऐं कब्ज़ो, सिंध में ग़ैर मुल्कनि जी यलगार खे रोकण लाइ सिंध एक्शन कमेटी पंहिंजो मुतहरिक रोल अदा कंदी। इजलास में सिंध हुकूमत जे किरदार ते सख़्त तनक़ीद कई वई, जेके सामूंडी ॿेटनि खां वठी सिंध जी ज़मीनुनि जी बंदरबांट कंदा रहिया आहिनि ऐं सिंध हुकूमत पंहिंजे करप्शन ऐं नाअहलीअ सबबि सिंध जे क़ौमी मफ़ादनि ते सौदेबाज़ी कंदी रही आहे। इजलास में सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो त वफ़ाक़ जे पीडा ऑर्डिनेंस ख़त्म थियण खां पोइ सिंध जी सामूंडी ॿेटनि ते 12 नॉटिकल माइल्स जे अंदरि सर्वे कराए ॿेटनि खे रेवेन्यू रिकॉर्ड में रखी ॿेटनि ते सिंध हुकूमत जो कब्ज़ो बरक़रार रखियो वञे। इजलास में सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो सिंध जे माहीगीरनि खे तहफ़ुज़ ॾेई डिंगी ऐं भंडार ॿेटनि ते ॾांहुं वञण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं संदनि रस्ता रोक बंदि कई वञे। फौरी तौर ते ॿेटनि ते तमर जे ॿेलनि खे माहौलियाती तहफ़ुज़
माहौलियाती तहफ़ुज़ न वञे ऐं ॿेटनि ते कंहिं बि क़िस्म जी अॾावत मुल्की आलमी अस्करी बेस जे तामीर खे रोकियो वञे। अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबा इहे आइनी हक़ हासिल कया आहिनि त ॿियनि सूबनि जे ज़मीनुनि ऐं मिल्कियतुनि ख़रीदण जो सूबे जी मिल्कियत ख़रीद करण जो सूबाई हुकूमत सूबाई इख्तियार ॾींदी पर बदकिस्मतीअ सां सिंध हुकूमत मुल्क जे ॿियनि सूबनि मां ईंदड़ लखे माण्हुनि खे रोज़गार ऐं ज़मीनूं ख़रीद करण जी इजाज़त ॾई आहे, जंहिं ज़रिए सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि जे मुठि विकिरो कयो पियूं आहिनि। DHA बहरिया टाउन समेत सिंध हुकूमत जे वज़ीरनि ऐं मुशीरनि पंहिंजे मफ़ादनि लाइ सिंध जो ज़मीनूं विकिरो कंदी रही आहे। ख़ासि तौर ते कराची, जामशोरो, बदीन, ठट्टो ऐं थरपारकर में लखें एकड़ ज़मीनूं करप्शन ऐं ख़राब हुकुमरानी सबबु लैंड माफ़िया खे विकिरो कयूं वयूं। इजलास में 28 फरवरी ते सखर में सामूंडी ॿेटनि जे तहफ़ुज़ ऐं सिंधी लैंड माफ़िया जे गैर क़ानूनी कब्ज़नि ऐं सिंध में गैर मुल्कनि जी आबादकारी ख़िलाफ़ु उन्हनि खे वतन वापसि मोकिलण लाइ सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां एहतिजाजी जलसो कयो वेंदो। इजलास में GSN महाज़ तरफ़ां 21 फरवरी ते सिंध असेंबली अॻियां ऐलान एहतिजाज जी हिमायत कई वई। एहतिजाज में कयो वियो त इजलास में इहो मुतालबो कयो वियो त सिंध समेत सॼे मुल्क मां खंभे गुम कयल सियासी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। महिरबानी। तव्हां ॿुधाईंदा त सिंध जा ॿेटनि ते जेके सदारती ऑर्डिनेंस ज़रिए जेके कब्ज़ा पिया कया विया, तव्हांजे सिंध एक्शन कमेटी ऐं सिंधी माण्हुनि जे जेके एहतिजाज खां पोइ उहो ऑर्डिनेंस वापसि वरितो, हिन वक़्तु बि उन्हनि ॿेटनि वटि माइग्रेन खे नथो वञणु ॾिनो वञे, हुनजो सबबु छा आहे? गैर कानूनी कब्ज़ो आहे ॿेटनि ते त माहिगीरनि खे वञणु नथो ॾिनो वञे। कोस्ट गार्ड ऐं नेवी जो उते कब्ज़ो आहे। हीअ सिंध हुकूमत जी नाअहली आहे त हिन वक़्त ताईं ॿेट पंहिंजे तहवील में नथी वठे, न फ़क़ति ॿेट पंहिंजे तहवील में नथी वठे पर माहिगीरनि जे रोज़गार जो बि तहफ़ुज़ नथी करे। जॾहिं चवनि था त असां सिंध जे माहौलियात खे बचाइण लाइ, सिंध जे माहौल खे बचाइण लाइ लखें एकड़नि ते ॿेलो पोखींदासीं ऐं पोइ सॼी सारी समुंडी पट्टी आहे ऐं ॿेट आहिनि, उन्हनि ते माहौल जे तहफ़ुज़ लाइ छो न पिया क़दम खणनि। त पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं सिंध हुकूमत जा बयान आहिनि। ही सिंध एक्शन कमेटीअ जी मुस्तक़िल ऐं तवील जदोजहद ऐं सिंध जे माण्हुनि जो रद्द अमल हो त जेका NOC सिंध हुकूमत ॾिनी उहा वापसि वरितऊं ऐं सिंध असेंबली में करारदाद पेश कयूं। पर हाणे असां था चऊं त हिन ॿेटनि ते फौरी तौर ते पंहिंजी रिट बहाल करण लाइ, पंहिंजो कब्ज़ो बहाल करण लाइ न फ़क़ति हुनजी सर्वे कराइनि, रेवेन्यू रिकॉर्ड दुरुस्त कनि, पर हुन ते तिमिर जा ॿेला पोखिन, मच्छीअ जी अफ़ज़ाइश थिए। मोहाणा 15 लख जेके सिंध जा मोहाणा माहिगीर जेके समुंड जी पट्टी ते वेठल आहिनि उनखे वेहणु ॾिनो वञे। ज़मीनुनि ते जेका कब्ज़ो ऐं विलार आहे सिंध जे वतन ते, हिन सॼी रिथा ते इहा सूरत हाल पैदा पई थिए त तेज़ी सां असांजे पेरनि हेठां लखें एकड़ ज़मीन निकिरी वई आहे। इन जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। त न असांजे सरहदी इलाइक़नि जो तहफ़ुज़ थी करे, न असांजे दंगनि जो तहफ़ुज़ थी करे, न असांजे ॿेटनि जो तहफ़ुज़ थी करे, पर जामशोरो, कराची, ठट्टो ऐं थरपारकर जी ज़मीनूं सिंध हुकूमत विकिरो पई करे ऐं धारियनि खे उते मुनज़िम नमूने सां आबाद करण जे लाइ। तंहिं करे सिंध हुकूमत जूं सभु तबाहियूं पीपल्स पार्टी जी सरकार आंदियूं ऐं पीपल्स पार्टी जी सरकार फौरी तौर ते पंहिंजूं आइनी ऐं कानूनी ज़िम्मेवारियूं पूरियूं करे, सिंध जे माण्हुनि जे मैंडेट जो एहतराम करे, ॿेटनि ते कब्ज़े खां वठी सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो ख़तमु करायो ऐं मेगा रहाइशी स्कीमूं जेके आहिनि, इहा मेगा तबाही आहे धरती धड़नि लाइ। इहो कंहिं बि सूरत में गैर कानूनी हिननि जूं हरकतूं ऐं विलार ऐं कब्ज़ो असांखे क़बूल न आहे। तॾहिं सिंध एक्शन कमेटी जो फ़ैसिलो कयो आहे पंहिंजी जदोजहद खे मुस्तक़िल करण लाइ त असां 28 फरवरी ते सखर में एहतिजाज कयूं पिया ऐं GSN महाज़ जे तरफ़ां 21 फरवरी ते सिंध असेंबली जो घेरो कंदासीं त कानून साज़ी कयो ऐं सिंध जे अंदरि जेको कानून मौजूदु आहे उन ते अमलदारी कयो, करप्शन, लुटमार ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ा ख़तमु कयो, धारिया ऐं गैर मुल्की असांजी धरती तां फौरी तौर ते कढो
ऐं सिंध हुकूमत सहूलतकार बणियल आहे कब्ज़े गीरनि, लैंड माफ़िया ऐं गैर मुल्किन जी आबादकारी लाइ। सिंध हुकूमत इमरान सरकार जी सहूलतकार ई ॿेटनि ते कब्ज़े करण वारे सॼे अमल में हू शामिल हुआ, पर उनजी क़यादत बयाननि जी हद ताईं सिंध जे माण्हुनि जो जॾहिं भरपूर रद्द अमल आयो तॾहिं NOC वापसि वरितो ऐं तकड़ ड्रामेबाज़ी कयूं। असां था चऊं त सिंध जे अंदरि धारिया कढो, आबादगारियूं, रहाइशी मनसूबा धरती धणनि लाइ हुजनि। पाकिस्तान में सिंध जा माण्हू गुरबत, मुसीबत, बुख ऐं बदहाली जे हवाले त धरती धणी तबाह थियनि ऐं उन्हनि जे पेरनि हेठां ज़मीन कढो ऐं रहाइशी मनसूबनि ते, जदीद रहाइशी मनसूबनि ते धारी आबादकारी विहारियो। सिंध में पाणी कोन्हे, पीअण जे पाणी जो सिंध में बहिरान आहे। दरिया जो पाणी पीआरे छा असांजे दरिया ते मुस्तक़िल कब्ज़े जे लाइ रहाइशी कॉलोनियुनि खे पाणी ॾींदा सिंधू दरिया जो त धरती धणी ज़मीन जो वेसो पोखे न सघनि, माहौलियाती बर्बादी में रहनि ऐं धारिया असांजे ज़मीन ते, असांजे तारीख़ी वतन ते मज़ा माणनि। इहो गैर क़ानूनी ऐं गैर जमहूरी रवश ऐं फ़ैसिला आहिनि जेके सिंध जे माण्हुनि खे क़बूल न आहिनि। साईं, सिंध जे रवीनो रिकॉर्ड में जेके हेरा फेरी करे सिंध जी जेके हज़ारे एकड़ जेके ज़मीनूं आहिनि उहे धारियनि खे ॾिनियूं पियूं आहिनि। जीअं हितां जो डिप्टी कमिश्नर जामशोरो जेको फरीदीन मुस्तफ़ा हिकु मलक रियाज़ जो माण्हू रखायल, कोस्तान जूं जेके आहिनि हज़ारे एकड़ जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि जा कूड़ा खाता ठाहे उन्हनि जे हवाले करे छॾियो। छा इन मामले ते बि तव्हां जेको लाइमल जुड़ियो आहे? असां इन ई जामशोरे ज़िले जूं ॻाल्हियूं कयूं न। जामशोरे ज़िले जो इमीडिएट जेको ऑफिसर इहो ई हूंदो न, यकीनन उन जे ख़िलाफ़ असां ॻाल्हि कई आहे। असीं सम्झूं था त हीअ जेके रेवेन्यू ज़मीन जेका लुटमार लॻी पई आहे, ढींग लॻी पई आहे, इहा पंहिंजनि अमलदारी जे लाइ, लेकिन इहा ज़िमेदारी सिंध हुकूमत जी आहे। सिंध हुकूमत अहिड़ा छोटी ऑफिसर रखे जेके इन्हनि जो तीनवाल था कनि। इहो चवण त बसि सिंध गवर्नमेंट जो कुझु कोन वञे, बाक़ी हिकिड़ो DC आहे मलिक रियाज़, बाबा DC मलिक रियाज़ त कंदी, पर सिंध हुकूमत जिन खे इख़्तियार ॾिनो आहे त तव्हां वेही भींग करियो, उन ॻाल्हि खे ख़्यालु करिणो पवंदो। साईं, तव्हां छा चवंदा हिन शहर जी सूरत हाल में? असीं सम्झूं था त केतिरनि वक़्त खां हीअ वफ़ाक़ी हुकूमत ऐं ख़ुदि सूबाई हुकूमत इहा हिकिड़ी सिंध खे जहिड़ो कानूनी ठाहे छॾी अथनि, हिकिड़ी कब्ज़े गीर हिकिड़ो अलाइको करे छॾियो अथनि। ज़मीननि ते कब्ज़ो आहे, समुंड ते कब्ज़ो, ॿेटनि ते कब्ज़ो ऐं उन सां गॾोगॾु असांजे जबलनि ते कब्ज़ो। ऐं इहो जेके कब्ज़ा पिया थियनि इन्हनि जे पोयां इन्हनि जी नियत ई आहे त इहो पट सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो हिते रहाइशी न हुजे सिंधी माण्हुनि जी, सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी वञनि। जी पाण अॻु में हमेशह चवंदा हुआसीं त हीअ सिंध खे विरहाइण जूं हिकिड़ियूं साज़िशूं पयूं थियनि। इहे हिकिड़ी सिंध खे विरहाइण जी हिकिड़ी साज़िश पई थिए, उन में पीपल्स पार्टी भी शामिल अथव, PTI भी शामिल आहे, उन सां गॾोगॾु जेके गैर लसानी तंज़ीमूं आहिनि इहे बि उन्हनि में शामिल आहिनि। हाणे इहे सभु जूं सभु जहिड़ो सिंध ते कब्ज़ो पयूं कनि। ॿेटनि ते NOC जेकॾहिं पीपल्स पार्टी न ॾिए हा त हीअ थोरी जेको आहे सदारती आर्डीनेंस नाफ़िज़ थी आहे। उन्हनि पहिरीं NOC ॾिनी ऐं उनखां अॻु में हिननि वफ़ाक़ी जेकी कमेटी ठाही आहे उन सां कराची जहिड़ो वफ़ाक़ खे हिननि हवाले करे छॾियो आहे। हाणे उहो वफ़ाक़ उनजी मर्ज़ी आहे, उहो जीअं जेको आहे उते पैसो ख़र्च करे उते पंहिंजा मनसूबा तयारु करे। हाणे ख़ुदि पीपल्स पार्टी थी चवे त कराची जी जेको शहर आहे उन ते असांजो जेको हले थी पावर उहो हले थो 40% ऐं 60% जेको आहे उहो कैंटोनमेंट एरिया आहे। हाणे इहे सभु कब्ज़ा पिया थियनि। उनखां अॻु में असांजा हितां जा एक्शन कमेटी ऐं ॿी सिविल सोसाइटी वारा जॾहिं वियासीं डिंगी ते दौरो करणु त उते डिंगी ते दौरे करण ते हू जेकी नेवी वेठी हुई उहे स्टीन गनूं खणी अची बीह रहिया त बाबा असीं अव्हांखे अंदरि अचण ई कोन ॾींदासीं। हाणे उहो कब्ज़ो करे छॾियो अथनि। इहो रुॻो हिन सदारती आर्डीनेंस न, पर हिन खां अॻु में ई साल 2 सालनि खां उन्हनि वॾियूं बिल्डिंगूं ठाहे ऐं कब्ज़ो करे छॾियो आहे। अॻु में हिननि मारीपुर ऐं हितां खां कब्ज़ो कयो, उन में माहेगीर समुंड में कोन था वञी सघनि। हीअ बि असीं सम्झूं पिया त उहो ई साॻियूं कब्ज़ो आहे। तंहिं करे हीअ सभु शामिल आहिनि। पर हिन वक़्तु जीअं त असां पीपल्स पार्टी हिते हुकूमत करे थी ऐं उहा पीपल्स पार्टी वेही हिते सहूलियतकार जो किरदारु अदा करे रही आहे। जेकॾहिं न त हीअ थोरी जेको आहे हीअ 3 ज़िला असांजो कराची डिवीज़न जामशोरो हिन पासे ज़िलो ठट्टो इन जी सॼी ज़मीन ते जेके आहे सो लताड़ पई थिए। तव्हां वञो
हज़ारे एकड़ हिननि ईअं लीज ते ॾिना अथनि। कुझु जेके आहिनि सो अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं बैरिया आहे ऐं DHA आहे, इन्हनि में तो विकिणी छॾियो अथनि ऐं उहो हज़ारे एकड़ ऐं लखे एकड़। पोइ तव्हां उते वेंदा त कमांडर सिटी ऐं ॿियूं सिटियूं पियूं ठहनि, त इहे सभु कब्ज़ा पिया थियनि ऐं इहो कब्ज़ो आस्ते आस्ते बदीन ठटो ऐं सिधो वञी थर ताईं पहुचंदो। थर में ही थरकोल जी आहे एरिया, उते हिननि खे लीज ॾियणु खपे, उहा हाणे विकिरो करे ॾेई छॾियो अथनि। उहो वरी विकिरो करे चाइना खे पियो ॾिनो वञे, चाइना जा झंडा लॻा पिया आहिनि। हाणे उन्हनि माण्हुनि जूं ज़मीनूं जेके आहिनि सो ख़रीद पिया कनि, पोइ सुभाणे इहो साॻी कानूनी हिननि ठाहे छॾींदा। तंहिं करे असां ही शुरूआति एक्शन कमेटी जे तरफ़ां 1 पॉइंट एजेंडा ते जेकी जदोजहद कई हुईसीं, उहा असांजी ॾाढी कामयाबु वई आहे। उन्हनि खे वरी बेटनि ते जेको पीटा ऑर्डिनेंस उहो वापसि वठिणो पियो ऐं अहिड़े तरीक़े सां असीं ज़मीन जे वालार ते ऐं उन सां गॾोगॾु जेके गैर मुल्की आहिनि माण्हू ऐं उन्हनि खे शनाख़्ती कार्ड ऐं शरियत ॾिनी पई वञे। 40 लख अफ़गानी आहिनि, हाणे उहे 40 लख अफ़गानी जेके आहिनि त उनखे शनाख़्ती कार्ड ॾिनो पियो वञे, शरियत ॾिनी पई वञे ऐं हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे, उन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते बि इहे अमल कोन पिया कनि। तंहिं करे असीं सम्झूं था त एक्शन कमेटी असांजी जारी रहंदी ऐं जीअं सिंध जी जेकी मालिकी आहे उहा असीं पंहिंजी हासिलु कंदा। अच्छा साईं, सिंध जी जेकी मेडिकल यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में जेको धारियुनि जेके आहिनि शागिर्दनि जे 2 साल ते उन्हनि खे दाख़िला ॾिनी पियूं वञनि, सिंधी शागिर्दनि ते धाड़ो हयो पियो वञे, हिन ते बि एक्शन कमेटी को एहतिजाज जो सॾु ॾींदी या लाइमल? एहतिजाज जो त हींअर कोन्हे, हींअर असांजी एजेंडा छो त असांजूं सिंध जूं ज़मीनूं ऐं सिंध जा वसाइल आहिनि उन्हनि ते आहे। इन ते मौक़ुफ़ ज़रूरु आहे त बाबा सिंध जे एडमिशन भले ऑल सिंध करियो, भले शहर बैराड़ी खे ख़तमु करियो, पर तव्हां ऑल पाकिस्तान कीअं था रिक्रूटमेंट करियो? ऑल पाकिस्तान कंदो त सिंध जे माण्हुनि खां त वधीक उनजा इदारा सुठा आहिनि, वधीक पढ़ी वेंदा, सभु ईंदा, सभु हिते जा माण्हू रहिजी वेंदा हलिया। उन करे ऑल पाकिस्तान मेरिट न हुअणु घुरिजे, ऑल सिंध मेरिट भले हुअणु घुरिजे। अच्छा साईं, PDM वारनि तव्हां सां राब्तो कयो त तव्हांजी हिमायत जे? असां अॻु में बराए ॾिनी त पीपल्स पार्टीअ खे, असां पीपल्स पार्टीअ जे कुझु दोस्तनि कई हुई राब्तो त जीअं कयूं। असां चयो बाबा असांखे तव्हां ते एतबार कोन्हे, जे अगरि का अहिड़ो को एतमाद वारा अगरि कया त इन जो एतमाद ॾिए त इहे असां सां वरी धोखो कोन कंदा त पोइ असीं हुन सां गॾु शरीक थियण लाइ तयारु आहियूं। हाणे जेको PTM आहे उहो हक़ीक़त में आहे पार्लियामेंट इतिहाद। हू चवंदा त इहो पार्लियामेंट्री इतिहाद आहे ऐं उन सां गॾोगॾु असांजी सभिनी जी ख़्वाहिश हुई त जीअं MRD जी जेकी आहे मूवमेंट हली हुई, अहिड़े तरीक़े सां का मूवमेंट हले त उन में हिसो वठूं, पर उन मंझि असांखे जेकी सिंध आहे या ॿिया जेके सूबा आहिनि उन्हनि जी बि नुमाइंदगी हुजणु खपे, उन्हनि जी एजेंडा में उहे शयूं हुजणु खपनि। उहे आहिनि ई कोन, उहे सिर्फ़ु जमहूरियत जी पिया ॻाल्हि कनि, पार्लियामेंट में तब्दीली जी पिया ॻाल्हि कनि, बाक़ी ॿियूं त जेके आहिनि सो एजेंडाऊं आहिनि कोन। उहे जॾहिं एजेंडाऊं रखंदा त उन खां पोइ एक्शन कमेटी इन ते जेके आहे सोच वीचार कंदी। 21 फरवरी ते जेको धरणो तव्हांजो सिंध असेंबली आयो आहे, उन में कहिड़ा कहिड़ा मुतालबा रखिया विया? अच्छा साईं, इनसां कंसर्न इहो ॿियो सवाल आहे, जेको तव्हां जेको 21 ते जेको धरणो लॻंदो उहो सिर्फ़ु तव्हांजे जसम तरफ़ां हूंदो या पंहिंजो मुश्तरक हूंदो सिंध एक्शन कमेटी? जी सिंध महाज जे तरफ़ां जेको 21 तारीख़ ते 21 फरवरी ते सिंध असेंबली जे ॿाहिरां असांजो एहतिजाजी धरणो आहे, उन में मुतालबा इहे साॻा आहिनि त असांजी ज़मीन ते कब्ज़ो ऐं विलार ख़तमु कयो, विकिरो बंदि कयो, मालिकाणा हक़ न ॾियो, धरती धड़नि खे बेदख़ल ऐं बेरोज़गार करणु बंदि कयो, PRC ऐं डोमिसाइल ॿाहिरियुनि सूबनि जे माण्हुनि खे न ॾियो, लखें सिंध जा माण्हू बेरोज़गार आहिनि, रोज़गार जा वसीला उन्हनि खे ॾियो, गैर मुल्की असांजे धरती तो ॿाहिरि कढो, ॿेटनि ते कानून साज़ी करे मुस्तक़िल माहौल जे तहफ़ुज़ जे लाइ त उते का बि हाईराइज़ बिल्डिंग न ठहंदी, उहे तिमिर जा ॿेला हूंदा ऐं मोहाणनि जे हवाले हूंदा। ठट्टो ऐं कराचीअ जी ज़मीनुनि ते जेका कब्ज़ो आहे थरपार कर ताईं उहो कब्ज़ो ख़तमु कयो। असां सिंध एक्शन कमेटीअ खे गुज़ारिश रखी हुईसीं, इजलास मुतफ़िक़ा तौर ते फ़ैसिलो करे उनजी हिमायत कई आहे, सॼी क़यादत वटि लंघिजी वेंदासीं, सिंध जे हर माण्हू वटि लंघिजी वेंदासीं त धारिया निकिरनि, धरती धणी पंहिंजे ज़मीन ते ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहनि, असांजी ज़मीनुनि ते विलार बंदि कयो। ही वसीला, ही सिंध जी पैदावारी मिल्कियत, सिंध जी माली दौलत, सिंध जे माण्हुनि जे तरक़ी ते ख़र्च कयो,
ही लुटमार ऐं कब्ज़ेगीरियत ऐं कॉलोनियल सिस्टम बंदि कयो, असांखे पंहिंजी ज़मीन ते इज़त ऐं वक़ार सां रहणु ॾियो। सामईन सिंध एक्शन कमेटी प्रेस कॉन्फ्रेंस जाम शोरो GM सैयद एडेप्स में सैयद जलाल महमूद शाह की सदारत हेठ कई वई। सामईन हिन कॉन्फ्रेंस बाबत के भी राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस है info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा के ॾींदा इजाज़त सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।